सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जे प्रोग्राम ॾाहब जा ॾस में इमदाद अली ओढो अव्हांखे भलीकार चवां थो। सामईन, अॼोके ॾाहब जा ॾस प्रोग्राम में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी बाबति लाखीणे लतीफ़ जे पारखू ऐं क़ौमी दानिश्वर मोहतरम जामी चांडियो जो आर्ट्स काउंसिल लाड़काणे में ॾिनल लेक्चर पेश करे रहिया आहियूं। लेक्चर जो अहम नुक़्तो या मफ़हूम लतीफ़ जी शाइरीअ जो आलमी तनाज़ुर में कहिड़ो अहम रोल आहे या उन जी कहिड़ी अहमियत आहे ऐं शाह जी शाइरी में कहिड़ी नई ॻाल्हि शामिल आहे। सामईन, शाह लतीफ़ जी इंतिहाई ख़ूबसूरत शाइरी ऐं उन जो अमली ज़िंदगीअ में केतिरो अहम किरदारु आहे या कहिड़ी अहमियत आहे, जेकॾहिं लतीफ़ जी शाइरीअ खे पंहिंजी अमली ज़िंदगी में शामिलु कजे त हिकु रूहानी तस्कीन ऐं ॿियो ज़िंदगीअ जो हक़ीक़ी तसवुरु ऐं मक़सदु हासिलु करे सघिजे थो। सामईन, अचो त मोहतरम जामी चांडियो जो इंतिहाई अहम ऐं सांडण जहिड़ो लेक्चर गॾिजी ॿुधूं। जीअं सिंध जीअं लतीफ़, मां पंहिंजी ॻाल्हि ॿोल खे कोशिशि कयां थो त टिनि पासनि खां रखां तव्हांजे साम्हूं। हिकिड़ो त लतीफ़ जो आलमी तनाज़ुर में उनजी अहमियत कहिड़ी आहे। ॿी त लतीफ़ जी अवसर कीअं थी आहे, उनजे थॉट फ़न त हुनजो ग़ैर मामूली आहे ऐं ख़ुदि फ़न जी बि। ऐं टियों, लतीफ़ वटि कहिड़ी ॻाल्हि नई आहे। दुनिया में 1,24,000 चवनि था पैगम्बर आया, त इन खां 10 गुना वधीक शाइर दुनिया में आया आहिनि ऐं दुनिया में शाइर हसीन खां हसीन पिया आहिनि। दुनिया में कोई शइ ई न आहे दुनिया में हसीन शाइरनि जो, ऐं जेसीं इंसानु आहे तेसि ताईं इहो तख़लीक़ी सफ़र जारी रहंदो। पोइ हिन में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे? हिन सॼे जहान जे शाइरीअ जहान में आख़िर लतीफ़ वटि कहिड़ी शइ आहे जंहिंमें हू सभिनी खां निरालो आहे, मुनफ़रद आहे। ऐं मूं हुन ते किताब लिखियो आहे तफ़सील सां हिकिड़ो, पर हिते मुंहिंजो टियों पासो आख़िर इहो हूंदो ऐं इहा मुंहिंजी एॾो गुफ़्तगू जो दाइरो हूंदो। लतीफ़ जे बारे में लतीफ़ शनासी जंहिंखे चऊं था असां, मिसाल तौरु मिर्ज़ा कलीज बेग साहिबु किताबु लिखियो, सांगीअ किताबु लिखियो, अब्दुल हुसैन सांगी। ऐं हक़ीक़त इहा आहे, मां रस्ते में आयुसि पे दोस्त मूंसां गॾु हो त मां चयो मिर्ज़ा साहिबु वॾी पटी कई सांगीअ सां, तहक़ीक़ सॼी सांगी कई। पोइ कचहरी में ॿुधाईंदो अची मिर्ज़ा साहिब खे
मिर्ज़ा साहिबु पाण कोन वेंदो हू लिखी वियो लिखण जो अचाओ तकिड़ो किताबु पहिरीं लिखी वियो पोइ रहिजी वियो उन पोइ लिखियो तहक़ीक़ लाइ बाक़ाइदा सांगी साहिबु तमामु घणी वञी तहक़ीक़ कई माण्हुनि सां मिलियो रूबरू वञी काके भेरूमल तमामु ज़बरदस्त शयूं लिखियूं ऐं दाऊद पुटे साहिबु लिखियो ऐं ॾेठमल परशुराम साहिब जा काफ़ी मकाला आहिनि गुरबख्शानी साहिबु वॾो छाल ॾिनो हिकिड़ो लतीफ़ियात में जेकॾहिं वॾो छाल जंहिं माण्हूअ ॾिनो सभ खां पहिरीं त उहो डॉक्टर गुरबख्शानी साहिबु अफ़सोस त उनजी हयाती थोरी थी हू बि लतीफ़ जी उमिरि जेतिरो ई 62 सालनि जी उमिरि थी 63 साल उमिरि ऐं गुरबख्शानी साहिबु 17 सुर पूरा करे सघियो ऐं इन खां मथे पूरा कोन करे सघियो अलामा काज़ी बि पंहिंजे ख़्याल खां लतीफ़ ते हिकिड़ी मुनफ़र अंदाज़ सां कोशिशि कई तहक़ीक़ करण जी घणा माण्हू उनखे तकरारी बणाइनि था असां वटि वरी इहा थोरी इल्मी हलकड़ा बि अची वई आहे त माण्हुनि जो घुरबल क़दुरु करण जे बजाए असां माण्हुनि खे मिसाल तौरु अलामा काज़ी साहिब जो कमाल इहो त अलामा काज़ी साहिबु चयो त सुर सुहिणी सभ खां आख़िर में हुअणु खपे हुनजे रिसाले में सुर सुहिणी सभिनी खां आख़िर में आहे ऐं हू चए थो त लतीफ़ जो जेको इर्तिक़ा थी आहे ख़्याल जी उन में सुहिणी जो महराज आहे हुन पंहिंजे ख़्याल खां हिकिड़ो ऐं हुन दुनिया जे कारलाइन जा ख़ासि तौर ते ऐं ॿिया मयार साम्हूं रखी ऐं अलामा काज़ी लतीफ़ शनासी जा पंहिंजे ख़्याल खां हिकिड़ो पेश कयो ऐं दुनिया जो वॾे में वॾो शाइर हुनखे क़रार ॾिनो पंहिंजे हिसाब सां ऐं उनखां पोइ साईं जी एम सैद जी ॻाल्हि थी उन पैगाम लतीफ़ साईं पाण लिखियो आहे त हीअ हुनजी हमागी तशरीह न आहे हीअ हुनजी फ़क़ति हिकु तशरीह आहे त हू क़ौमी शाइर कीअं आहे इन करे साईं पंहिंजे पाण चयो आहे त हिन में मुंहिंजे किताब में हर शइ न ॻोल्हियो मां नुक़्तो हिकिड़ो खयो आहे ऐं उहो तमामु पंहिंजे वक़्त जो अहम किताबु हो ईअं पलीजे साहिबु अफ़सोस लिखियो न पर पलीजे साहिबु लतीफ़ शनासी में हुनजो वॾो कमु आहे तमामु तक़रीरुनि में लेक्चरनि में हुन वरी जीअं अहसान दानिश पेश कयो त इनकलाबी पासो पेश कयो तनवीर अब्बासी साहिबु हुनजा आर्टिस्टिक पासा वधीक खयां मिसाल जीअं तव्हां चयो पए सईद त अक्सी शाइरी त लतीफ़ तनवीर भाई साहिब जो पूरो मज़मून लिखियलु आहे हिकिड़ो त हुनजी शाइरी में अक्सबंदी कीअं थियल आहे हुन शाइरी जा फ़नी पासा कहिड़ा आहिनि ईअं तमामु घणनि माण्हुनि लतीफ़ साईं ते वॾो हे साईं कमु कयो आहे ऐं नाला खणण दिघी ॻाल्हि थी वेंदी ॻाल्हि मां नथो करणु चाहियां ॾिसो शाइरी जेका आलमी आहे दुनिया में जेका शाइरी आहे जेकॾहिं हाणे पहिरें पासे ते चऊं जंहिं ॻाल्हि थो करणु चाहियां होमर आहे 900 साल क़िबले मसीह जो शाइर आहे ऐं हुनजे बारे में बि का बि ख़बर न आहे त केरु हो रहंदो किथे हो अहिड़ो माण्हू हुयो बि कोन हुयो अंधो वाक़ई हुयो या न हो छो त इन जे बारे में तमामु तकरारी ॻाल्हियूं आहिनि पर होमर हिकिड़ो एॾो वॾो शाइर हो जंहिंखां न रुॻो होमर जो दौरु ऐं यूनान जा जेके 4 वॾा अज़ीम शाइर ऐं नाटक नवीस आहिनि सोफोक्लिस ऐं यूरिपिडिस ऐं एरिस्टोफेंस स्काइलस उनखां अॻिजो उहो को बि अहिड़ो न हो जेको हुन खां आजो थी सघे होमर जो एॾो गहरो असरु आहे ऐं रुॻो यूनानी न वर्जिल होरिस ऐं वेंदे ग्रीको रोमन तहज़ीब सॼी होमर मां जिन्स लाइ कोन सघी एतिरो वॾो अज़ीम शाइर हो एतिरो हुनजो इम्पैक्ट हो उनजी ॿोली उनजो फ़न पर हुनजो माख़ूज़ छा आहे हुनजो जोहर छा आहे हिकिड़ो हुनजो ॿोली आहे कृष्मा आहे मंज़र निगारी आहे कैफ़ियत निगारी आहे मंज़र निगारी न रुॻो होमर जो कमाल कैफ़ियत निगारी में बि आहे जॾहिं हो यूनानियुनि जी बहादुरी शुजात वतन दोस्ती वेड़ खे जीअं पेश थो करे त उन में जेका जज़्बनि जी जेका तख़लीक़ थो पेश करे रुॻो मंज़र कशी नथो करे कैफ़ियत निगारी थो करे कमाल आहे रज़मिया माना मजमूई तरह पाण चई सघूं था त वतन दोस्ती ऐं रज़मिया शाइरीअ जो हिकिड़ो शाहकार आहे होमर अचो संस्कृत शाइरी भला हिंदी शाइरी अचूं असां उन ज़माने जी क़दीम शाइरी त संस्कृत शाइरी फिज़िकल लव इंसान जो इंसान सां प्यारु उनजो बेबाक इज़हार उनजो हुस्नाक इज़हार उन में तमामु वॾे ग़ैर मामूली दर्जे ते असां ॾिसूं था त हिंदुस्तान जी ऐं यूनानी ऐं रूमी तहज़ीब जे विच में असांखे अरबी इस्लाम खां अॻु जो दौरु ऐं
छो त इस्लाम खां पोइ शाइरी जो ज़मानो घणे भाङे बाब बंदि थियो ऐं ॿिया पासा घणा अची विया, पर जेको इस्लाम खां अॻु जो दौरु आहे ऐं फारसी दौरु, छो त ग़ज़ल जो जे शुरूआती अरबी ॿोली खां थी आहे। फारसी हे जेको तव्हां अदी चयो न फिरदौसी अरबनि घटि ॾेखारियो आहे, हू इहो न पियो चवणु चाहे। फिरदौसी चए थो त असां ईरानी तहज़ीब जा माण्हू, असां हेॾा असांजी अज़ीम तहज़ीब आहे, अरब ॻोहूं खाइण वारा, हिननि जी औकात आहे जो असांखे हमलो था कनि। हू मुस्लमाननि तरफ़ां ईरान ते हमले खे ईअं सम्झे थो त हिकिड़ी एॾी दुनिया जी अज़ीम तरीन तहज़ीब खे अरबनि जी कहिड़ी औकात आहे जो असांखे अची हमलो था कनि। फिरदौसी उन पंहिंजे ईरानी तहज़ीब जो जेको हुनजो जेका ग्लोरी आहे उनखे ग्लोरीफाई करण जी कोशिशि कई आहे। पर हिकिड़ो पूरो दौरु मिले थो जंहिंमें ख़ासि तौर ते तसौफ़ जी जेका शाइरी आहे, रोमानवी शाइरी आहे अरबी में तमामु घणी, फारसी में तमामु घणी आहे, पर तसौफ़ जो पूरो दौरु जंहिंमें मिसाल तौरु कुझु नाला तमामु वॾा आहिनि। शम्स तबरेज़ जी आम तरह शाइरी जो ज़िक्र घटि थींदो आहे। शम्स तबरेज़ पाण बि वॾो शाइर हो। शम्स तबरेज़ जो पंहिंजो शाइरी जो दीवान आहे वॾो, मूं वटि पियो आहे, उहो तर्जुमो पढ़ियो आहे हुनजो। रूमी त वॾो शाइर हो, ऐं जो रूमी बुनियादी तौर ते नसर नवीस हो। रूमी बेसिकली मज़हबी आलिम हो, रूमी शाइर न हो। रूमी तबरेज़ जी मजलिस में, महफ़िल में ऐं सोबत में नसर निगार ऐं मज़हबी आलिम मां पिरी सूफ़ी थियो ऐं शाइर थियो ऐं वॾी उमिरि में थियो। रूमी नौजवानी में शाइरी कोन कंदो, वॾो शाइर तमामु, ऐं वॾी रिवायत आहे। उनखां पोइ असां ॾिसूं था त यूरोपी निशात सानिया, ग्रीको रोमन तहज़ीब जे ज़वाल खां पोइ ऐं वरी अरबनि जे उरूज ऐं ईरान जे उरूज खां पोइ वरी जॾहिं यूरोप में था ॾिसूं नए सिर सुजाॻी जो दौरु आयो, त तव्हां ॾिसो था त उते वरी मिसाल तौरु बुकेशो, उनखां बि अञा अॻु डांटे जंहिं डिवाइन कॉमेडी लिखियो, जंहिं ते उनखे वरी ॻोठ न मोटी सघियो पंहिंजे फ्लोरेंस। ऐं हिकिड़ो दौरु आयो जंहिंमें क्लासिकल दौरु, पोइ न्यू क्लासिकल दौरु, पोइ रोमांटिक एज आयो। सबबु छा आहे त क्लासिकल दौरु जेको हो उन में घणे भाङे देवताउनि जा किस्सा हूंदा हुआ। शाइरी जो मतिलबु हूंदो त माण्हू शाइरी जो मौज़ू न हो, इंसान शाइरी जो मौज़ू न हो। इंसान का शइ आहे जंहिं ते माण्हू शाइरी कंदो। शाइरी जो मतिलबु हूंदो हो त या त ख़ुदाउनि जा किस्सा बयानु कबा या बादशाहनि जा जाहो जलाल बयानु कबा, ऐं जेकॾहिं रज़मिया शाइरीअ में के इंसान पेश कबा त बि ग़रीब पेश न कबा, उहो सूरमा बि बादशाह सूरमा पेश कबा, वॾनि हुक्मरान तबिकनि मंझां चूड़े सूरमा पेश कबा। माण्हूअ मां बि आम माण्हू शाइरीअ जे शान वटां मौज़ू न हो। हज़ारे सालनि ताईं शाइरी माना या ख़ुदा या देवता या बादशाह या शहनशाह, ऐं जे सूरमा बि त उहे बि उन तबिके मंझां उन्हनि जा माण्हू, ॿिए जी वसी ॻाल्हि कई। मिसाल जीअं असां वटि सुमंग चारण ऐं भागू भाना तमामु ग़ैर मामूली, असां वटि रज़मिया शाइरी जो अज़ीम दौरु आहे जंहिंजा शाइर आहिनि। चारण असां वटि भान भट्ट जाम हूंदा, त उन में बि तव्हां ॾिसंदव त उन में जो ग्लोरीफाई रज़मिया शाइरी में कयल आहे उहो घणे भाङे त दोदो कीअं विढ़ियो ज़ाहिर आहे, सॼो उहो दौरु आहे। यूरोप में रोमांटिक शाइरी आई। रोमांटिक शाइरी जो मौज़ू कहिड़ो खणी आई, हूअ हिकिड़ो मौज़ू खणी आई, दौरु खणी आई, जंहिं चयो त अलाए ख़ुदाउनि ते घणी शाइरी थी, बादशाहनि ते घणी शाइरी थी, तख़युल जी शाइरी बि घणी थी। इंसान जी जेका फितरी आज़ादी आहे, इंसान जीअं वाक़ई महसूसु करे थो, इंसान उनजो इज़हार छो न करे, ऐं उनजो इज़हार छो न करे आज़ादीअ सां ऐं हुस्नाकीअ सां। इन तसवर, इन रवैये अंग्रेज़ी शाइरी में, फ्रांस जी शाइरी में ऐं मग़रब जी शाइरी में रोमांटिक एज खे आंदो। ऐं उहे रुॻो शाइर न हुआ, उहे नक़ाद हुआ। मिसाल तौरु वर्ड्सवर्थ रुॻो शाइर थोरी हो, वर्ड्सवर्थ नक़ाद बि हो, कोलरिज नक़ाद बि हो। ऐं हिकिड़ो पूरो दौरु तव्हां ॾिसंदव त उहो खणी आया शाइरी में। बोलो फ्रेंच तमामु घणो हिकिड़ो पूरो दौरु आयो, टाइम घटि आहे। हलो, ॾई वठी छा हो हुन में? ॾई वठी इहो त शाइरी जो मतिलबु आहे इंसान सां प्यारु कीअं थो महसूसु करे, इहो बराबरि इज़हार करे। हाणे देवताउनि ऐं बादशाहनि ऐं सूरमनि जी जाइ ते इंसान सां प्यारु करे, ठीकु। माण्हू अहिड़ो ई हुजे जेको आहे, हीउ समाज अहिड़ो ई हुजे, दुनिया अहिड़ी ई हुजे, इंसान बि साॻियो ई हुजे, रुॻो एतिरो करे जो घटि में घटि जेको महसूसु थो करे उनजो बरमला इज़हार करे सघे। इहा रोमांटिक एज जी शाइरी आहे। लॉर्ड बायरन, शेले, कीट्स, जॉन डॉन, वॾी वॾी कतार, वर्ड्सवर्थ, वॾो कोलरिज जो दौरु आयो पूरो।
वरी हिकिड़ा ॿिया माण्हू आया, मां ॿुधाइणु चाहियां थो त हीउ छा में अहम आहे। हाणे उन खां पोइ त ज़ाहिर आहे त यूरोप में दौर जो पोइ आहे। लतीफ़ 18वीं सदी जो आहे, 1699 में हुन जनमु थियो आहे। माना फ्रेंच इनकलाब खां 100 साल अॻु लतीफ़ साईं जनमु थियो आहे। 1752 जेको 18वीं सदी जो उरूज आहे, माना तक़रीबन मिड ऑफ द सेंचुरी, इन में लतीफ़ साईं पंहिंजे शाइराणे वॾी अज़मत सां साम्हूं अचे थो। वॉट वॉज़ न्यू इन हिन वटि कहिड़ी नई ॻाल्हि हुई। तसवुफ़ पहिरीं बि हो, रज़मिया शाइरी पहिरीं बि हुई, देवताउनि जा किसा पहिरीं बि हुआ, बादशाहनि जी सनाख़ानी पहिरीं बि हुई, इंसान जो इंसान सां फिज़िकल लव पहिरीं बि हो, इंसान जो इंसान सां एहसासाती प्यार जो इज़हार इहो रोमेंटिक एज में बि हो, इहा फ़ारसी में बि हो, अरबी में बि हो, दुनिया जानी शाइरी में हो। ऐं माण्हू पूरो पचाए वेही ज़िंदगी हीअं हुजे हीअं हुजे हीअं हुजे, ख़्यालु ख़्वाब पेश करे, इहे शाइरी जो कमु आहे। ख़्वाबनि जी उणत शाइरी जो कमु आहे। नई ॻाल्हि कहिड़ी, लतीफ़ छा में न हुआ। ऐं इहा ॻाल्हि मां हिते करे पोइ न कंदुसि 3 भाङे पंहिंजी गुफ़्तगू में। लतीफ़ वटि कमाल इहो आहे त लतीफ़ पंहिंजे शाइरीअ में 2 ग़ैर मामूली कम कया। हुनजे फ़न खां अलावा थो चवां, हींअर फ़न त हुनजो उहो अलॻि मौज़ू आहे। लतीफ़ हिकिड़ो नओं इंसान तख़लीक़ करे ॾेखारियो पंहिंजी शाइरीअ में। इंसान जेको मौजूदु आहे, इहो इंसान कंहिं कम जो न आहे। हीउ जेको मौजूदु इंसान जो ख़्यालु आहे, मौजूदु इंसान जो अहसासु आहे, मौजूदु इंसान जो रवैयो आहे, ऐं मौजूदु इंसान जूं ख़्वाहिशूं आहिनि, ऐं हिन मौजूदु इंसान जूं कैफ़ियतूं आहिनि, इहे काफ़ी न आहिनि। लतीफ़ हिकिड़ो टोटली नओं हिकिड़ो इंसान पंहिंजे शाइरीअ में, अहिड़ो इंसान न तारीख़ में अॻ में हो, न अॼु ताईं दुनिया में आहे। इन करे शाइरी अज़ीम आहे। हर ज़माने जो इंसान सोचींदो त अहिड़ो थिजे, इन वेझो थिजे। लतीफ़ जे क्रिएट कयल इंसान जहिड़ो इंसान मुकमल तरह पाण बि कोन हो अहिड़ो, लतीफ़ अहिड़ो पाण बि कोन हो। लतीफ़ जेका हाइपोथीसिस, जेको हिकिड़ो तसवराती इंसान क्रिएट थो करे, ऐं इन में मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी का ओरिजिनल तहक़ीक़ आहे, उहा आहे जेका मूं किताब में लिखी आहे, उहा इहा आहे त हे जेके 30 सुर आहिनि, इहे तमसीलूं आहिनि, इन में इस्तारा आहिनि, इन में अलामतूं आहिनि। इनखे ईअं ई वठणु खपे। यादि रखणु खपे त सुहिणी अहिड़ी न हुई, मारवी अहिड़ी न हुई, ससुई अहिड़ी न हुई, राय ॾियाच अहिड़ो न हो, तमाची अहिड़ो न हो, नूरी अहिड़ी न हुई, लीला अहिड़ी न हुई, चनेसर अहिड़ो न हो, रामकली ऐं खावड़ी जा सन्यासी ऐं जोगी इहे अहिड़ा कोन हुआ। अहिड़ा माण्हू दुनिया में आहिनि ई कोन, रूए ज़मीन ते कोन्हनि ऐं थी सघनि नथा। हा, इन्हनि जे वेझो वञी सघिजे थो, अहिड़ो थियण जी कोशिशि करे सघे थी। ऐं लतीफ़ दरअसल मां इहो थो चवणु चाहियां त लतीफ़ जा इहे सभई जेके 30 सुर आहिनि, इहे हिकिड़े उन इंसान जूं शिकलियूं आहिनि। जे उहो कल्याण, सरमस्ती ऐं कैफ़ हासिलु करणु चाहींदो त कल्याण वांगुरु आशिक़ थींदो। जे उहो दर्जा पास करणु चाहींदो उन कल्याण ताईं पुॼण जा, त एमन कल्याण मां जीअं हुन किरदार पेश कया आहिनि ईअं पेश कंदो। जे हू मिसाल तौर पंहिंजे इश्क में मुसलसल सफ़र ऐं पंधु करणु चाहींदो ऐं ग़ैर मामूली, त ससु जा 5 सुर अथसि। जे हू इश्क आशिकी ऐं मोहबत में उन महराज खे रसंदो जिते सुहिणी पुगी, जिते हूअ क़ुर्बानीअ खे कुझु सम्झे ई नथी, त उहो ईअं हूंदो। जिते हू पंहिंजी ज़ात जी नफ़ी करे, ऐं ज़ात जी नफ़ी माना छा, इनखे चइबो आहे फिलोसॉफिकल ॿोली में आल्ट्रुइज़म, आल्ट्रुइस्टिक फिलोसॉफी, जेका क़दीम यूनान खां वठी, हिंदी ज़माने खां वठी इहा तरही आहे। माना माण्हू खे दुनिया जी, समाज जी, ज़िंदगीअ जी का बि शइ मजबूर न करे सघे। मुकमल तरह आजो इंसान, न घर, न औलाद, न समाज, न ख़ुदा, न ख़ौफ़, न लालच, न विञाइण जो ख़ौफ़, न हासिल करण जी तमन्ना। हिकिड़ो मुकमल तरह लिबरेटेड इंसान, मुकमल तरह हिकिड़ो आजो इंसान, आज़ादु इंसान, हल्को इंसान हली सघे पंहिंजी मर्ज़ी सां। लतीफ़ जा रामकली असुर इहे हिन रखावड़ीअ किरदार। ऐं मां साईं खे पियो चयो ॾहर, जंहिंजी सरमद ॻाल्हि कई, मुंहिंजो फेवरेट
सुरनि में सुर आहे, ॾहर चइबो आहे ॿिनि भिटियुनि जे विच में जेके जाइ हूंदी आहे चइबो आहे। ऐं सुर एॾो हसीन अथसि इहो, नंढो आहे त कंहिं ज़माने में हिते पाणी हूंदो हुओ त आबादी हूंदी हुई, हाणे पाणी ॿियो हलियो, हाणे ॾहर चइबो ई सुकी खे आहे जॾहिं भिट थी वेंदी आहे त पोइ लतीफ़ जो पूरो सुर उन कंडे सां तख़ातुब आहे, गुफ़्तगू आहे। अॻे ॿुधाए हालतूं कीअं हूंदियूं, हाणे कीअं, तूं कीअं थो महसूसु करे, कंडे जे सुकल कंडे जे अहसास खे लतीफ़ महसूसु करे थो, उनखे पेश थो करे। माण्हू त परे जी ॻाल्हि आहे, पखी त परे जी ॻाल्हि आहे, जानवर त परे जी ॻाल्हि आहिनि, फितरती माहौल त परे जी ॻाल्हि आहे। उहो जेको कंडो सुकी वियो आहे, उन पाणी बि ॾिठो हो, उन साउथ बि ॾिठो हो जान, हाणे हो कीअं थो कैफ़ियत, हो लतीफ़ खे उन कंडे जे कैफ़ जी ऐं कैफ़ियत जो एॾो अहसासु आहे, उन सां गुफ़्तगू थो करे, कचहरी कबी आहे, बाक़ाइदा कचहरी कनि पाण वेही। छा नओं अथसि? नओं इन ॻाल्हि में आहे लतीफ़ साईं दुनिया जी शाइरीअ में, ऐं ईअं बि न आहे दुनिया जी सभु शइ हिन में आहे, ईअं बि न आहे दुनिया जी हर शइ में हे अज़ीम आहे, ईअं बि न आहे, इहा अजाई ॻाल्हि थींदी। ऐं दुनिया जे हर शाइर खां हर शइ में अज़ीम आहे, ईअं बि न आहे, दुनिया में हिन खां 1000 वॾा शाइर पिया आहिनि। लतीफ़ हिकिड़ी शइ में दुनिया में सभ खां मथे आहे, उहा इहा आहे त अहिड़ो इंसान आलमी शाइरीअ में कंहिं बि क्रिएट करे पेश न कयो आहे जेको हिन पेश कयो, इन में अज़ीम आहे। ऐं इहो हुनजो कमाल आहे। मां चवां थो त उहो माण्हू कहिड़ो आहे, उनजा कुझु ख़सलतूं ॻाल्हियूं ॾिघी ॻाल्हि थींदी, विच जी ॻाल्हि मां कया चवां। छा लतीफ़ खे ओचितो ख़बर पइजी वई त सभु कुझु ईअं थींदो आहे? ईअं न आहे। लतीफ़ हिकिड़ो तमामु मुतहरिक माण्हू हो। लतीफ़ हिकिड़ो घर में वेठल माण्हू न हो, ऐं भिटुनि में रुॻो वारी ते कोन वेठो हूंदो हो। लतीफ़ जी नंढड़ी उमिरि हूंदी त पंहिंजे पीउ सां शाह हबीब सां गॾु तमामु घणो सफ़रु कंदो हो, ठटे वेंदो हो। उते दोस्त शाह हबीब जा सभु वॾा जेके आलम हूंदा, दराज़नि जा जेके फारूकी आहे, हे साहब ॾिनो फारूकी जेको सचल जो ॾाढो हो, हे फारूकिन सां हुनजो वॾो ख़ानदानी तालुक़ु हो। हिते सचल जो लतीफ़ साईं जो पीउ ईंदो हो, हे पुटु उनजो नंढो ॿारु हुन सां गॾु ईंदो हो, ऐं तमामु घणनि जायुनि ते वेंदो हो। सैयद हुई हुआ, इन करे हिननि जो दाइरो वसी हूंदो हो। थर ताईं वेंदो हुनजो वालिद साहिबु बारूतल में सफ़र कयईं। ऐं लतीफ़ पंहिंजी नंढी जमार में मिसाल तौरु लतीफ़ जो दौरु मुग़लनि जे ज़वाल जो दौरु आहे। लतीफ़ तमामु पढ़ियलु माण्हू बि हो। हाणे किताब पढ़ण जो थोरी न अथव त मकतब में वञी पढ़ियो, ईअं साईं जेम्स कोन पढ़ियो हो स्कूल में, राजी साहिबु कोन पढ़ियो हो, ईअं इहो मयाद कोन रखिबो। लतीफ़ जो दौरु इहो दौरु आहे जंहिंमें कलवड़नि जो दौरु जो क्राइसिस जो दौरु आहे, मुग़लनि जे ज़वाल जो दौरु आहे। ऐं लतीफ़ खां अॻु में औरंगज़ेब जो दौरु भयानक दौरु हो। दारा शिकोह खे ऐं पंहिंजे सरमद खे जीअं मारियो वियो। ऐं लतीफ़ जी पंहिंजी नौजवानीअ में मुलाक़ात थी आहे झोक वारे शाह इनायत सां, लतीफ़ साईं जे सां मिलणु वियो आहे। लतीफ़ साईं जी मुलाक़ातूं थियूं आहिनि मीर शाह इनायत सां, नसरपुर वारे सां, जेको हिन खां अॻु जो तमामु वॾो अज़ीम शाइर आहे, उन सां मुलाक़ातूं आहिनि। लतीफ़ साईं जी खां अॻु में ख़ासि तौर ते 4 शाइर अहिड़ा आहिनि जेके तसौफ़ जी, जेको इहो दौरु तसौफ़ शाइरी जो आहे, जेके तसौफ़ जे शाइरी ज़मीन सिधी करे चुका ऐं सिंधी तसौफ़ चिटो करे चुका। यादि रखणु खपे तसौफ़ जूं रिवायत तमामु घणियूं आहिनि, तसौफ़ जी हिकिड़ी पंहिंजी सिंधी रिवायत बि आहे ऐं उन ते अलॻि कमु करणु खपे। मूं पंहिंजी किताब में हिकिड़ो बाब लिखियो आहे त तसौफ़ सिंधी रिवायत कहिड़ी आहे। मिसाल तौरु काज़न खां घणो अॻु बाबा फ़रीद, जंहिंखे पंजाबी जो शाइर सम्झो वञे थो, जेको आहे यकीनन, पर आगा सलीम साहिबु तहक़ीक़ करे किताबु लिखियो ऐं ॿुधायो त दरअसल सिंधी जो सभ खां वॾो क़दीम क्लासिकल रिकॉर्ड ते पहिरियों शाइर बाबा फ़रीद हो, जंहिं दोहनि जो किताबु छपियल। ऐं तव्हां ॾिसो त काज़न, उन खां पोइ शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी, उन खां अॻु में लतीफ़ साईं जो तण ॾाढो शाह करीम बुल्ली वारो, जंहिं चयो पाणियारी सर बहड़ो जर ते पखी जीअं असां सॼण तीअं रहियो आहे रूह में, तमामु वॾो शाइर। ऐं शाह लुत्फ़ुल्लाह क़ादरी तमामु वॾो शाइर। लतीफ़ साईं जे शाइरीअ में तमामु घणियूं सिटरूं आहिनि जेके बिल्कुलु आहिनि लुत्फ़ुल्लाह क़ादरी जी शाइरी मां खयल आहिनि, बाबा फ़रीद जी शाइरी मां खयल आहिनि, ऐं ॾाॾे जी शाइरी मां खयल आहिनि काफ़ी सिटरूं। ऐं उन खां सवाइ मीर शाह इनायत, हे जेके दास्तान ऐं सुर लतीफ़ पंहिंजे घड़े ठाहे पेश कया आहिनि, इन खां अॻु में मीर शाह इनायत पेश करे चुको हो, ठाहे जोड़े शिकिल बीहारे चुको हो। हा, मीर शाह इनायत वटि थाट उहो न आहे, फ़न उहो एॾो न आहे जंहिं लेवल ते पहुतल लतीफ़ साईं आहे, पर उन खां अॻु में कालम ठहियलु हो, घटि में घटि हिकिड़ो थांव ठही चुको हो, शिकिल वठी बीठो। ऐं लतीफ़ साईं त रुॻो सिंधी शाइरी जो असरु न हो, जीअं दोस्तनि चयो त मसनवी रूमी बिल्कुलु इन जा शाइरियूं मिलनि थियूं। इहो मुंहिंजो अलॻि वरी मौज़ू आहे, हींअर मौज़ू न आहे, मूं पर किताब में कोशिशि कई ॻाल्हि हुई।
त हू के माण्हू चवनि था त रूमी खां एॾो मुतासिर हो ॼण त रूमी जो परतबो हो। रूमी खां ई तमामु वॾो शाइर आहे। मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त रूमी नंढो शाइर आहे, रूमी त ख़ुदि वॾो शाइर आहे तमामु। रूमी उहो शाइर आहे जंहिं ते डॉक्टर हेगल जहिड़े फ़लसफ़ियुनि जे फ़लसफ़ी किताबु लिखियो, मक़ालो लिखियो, जंहिं मुतारिफ़ करायो हो बेसिकली रूमी खे मग़रब में, पूरी दुनिया वञो मग़रब में, नालो ई रूमी जो आहे। सबबु त हुते हेगल जहिड़े माण्हू लिखियो, पर लतीफ़ साईं जी हुन सां का भेट ई न आहे। हू इलाहियात जो शाइर आहे, रूमी इलाहियात जो शाइर आहे, रूमी तसव्वुफ़ जो शाइर आहे बेसिकली। लतीफ़ रुगो तसव्वुफ़ जो शाइर न आहे, लतीफ़ शाइर तसव्वुफ़ बि आहे। जीअं ॾाढी सुहिणी ॻाल्हि की असां दानिश लतीफ़ खे कंहिं हिकु ख़ासि सांचे में रखणु इहा पंहिंजी इख़्तिरा थींदो, पर लतीफ़ सां ज़्यादा थींदी। मां ॻाल्हि पूरी कयां, लतीफ़ ते वॾो असरु हो हिंद जी शाइरी जो, संस्कृत शाइरी जो, भक्ति तहरीक जो। तव्हां ॾिसो त उनजी शाइरीअ में कबीर जा सिटूं मिलनि थियूं, उन में उनजी शाइरी में मीरा जूं सिटूं मिलनि थियूं, उनजी शाइरी में पूरो जेको दौरु आहे हिंदी शाइरी जो, उन दौर जा असर मिलनि था। माना इस्लामी तसव्वुफ़, हिंदी वेदांत, इहे सभई शयूं लतीफ़ जे शाइरीअ में। ऐं लतीफ़ साईं पाण सफ़र कंदो हिंदुस्तान ताईं, राजस्थान ताईं, त उते ई ढाटकी शाइरी, उते जी जेका मक़ामी ॿोलियुनि जी शाइरी आहे, उहे असर हुनजी ॿोलीअ ते शाइरी ते मौजूदु आहिनि। ऐं लतीफ़ जो कमाल इहो आहे त लतीफ़ दरअसल उन सिंधी तसव्वुफ़ जी शिकिल खे एॾो त नए अंदाज़ सां पेश कयो, जंहिंखे मां चवां थो त उन में तसव्वुफ़ बि आहे। लतीफ़ तसव्वुफ़ खां तमामु ट्रांसलेट कयल माण्हू आहे। मां सिर्फ़ु हर नुक़्ता 4-5 मां हर नुक़्ते ते भला हिकिड़ो बहितरीनु ॻाल्हि सम्झाए ॻाल्हि पूरी थो कयां। लतीफ़ साईं हिन दुनिया खे सम्झे कीअं थो, हिन इंसान जो नओं इंसान छो थो पेश करे। चए थो किनी कामण क्या आहे, कीअं भंभोले करहा। लतीफ़ साईं चए थो त हीउ जेको माण्हू, जेको असां तव्हां जहिड़ो माण्हू आहे, जेको आम माण्हू आहे, जेको ज़मानो माण्हू आहे, आम माण्हू, लतीफ़ हुनखे चए थो किनी कामण क्या आहे, तो ते कंहिं जादू कयो आहे। तूं कीअं, तुंहिंजी विखई उहा न आहे, तुंहिंजो वणु ई उहो न आहे, तूं उहो आहीं कोन, तो में त का शइ आहे कोन, तुम में ख़ुशबू उहा न आहे, तुम हुगाव उहो न आहे। किनी कामण क्या आहे, कीअं भंभोले करहा। ऐं साईं उठ खे रुगो हुन ससुई में पेश कयो आहे वेरी तौरु, वरी खंभात में ऐं ॿियनि सूरत में उठ जूं एॾियूं हसीन शिकिलियूं पेश कयूं अथई जो मिसाल न आहे। मुमल तमामु बिल्कुलु मुमल में ख़ासि तौर ते दुनिया जे शाइरी में मिसाल न आहे त का आशिक़ पंहिंजे माशूक़ खे चवे त आओ राणा रहो राति त तोखे प्यार छा ॾींदसि, इहो त मौज़ू ई न आहे, तुंहिंजे चांगे खे चंदन चाहे। दुनिया में तस्वर कोन्हे त जंहिं चांगे ते चढ़ी ईंदे उनखे मां उनजूं हाज़िरियूं भरींदसि, उनखे मां चंदन, त पोइ तुंहिंजी त ॻाल्हि ई कोन्हे। हा, दुनिया में तस्वर न आहे। किनी कामण क्या आहे, कीअं भंभोले करहा। हाणे गौर सां ॿुधोसि, ईअं छो थो तो तूं छो थी वियो ईअं। लतीफ़ चए थो अखियुनि मथे अखियो, अखियो ॾिस न आहे जेको चढ़िबो आहे असां वटि, या घोट पाईंदो आहे या नालो थो खणा। हा, किनी कामण क्या आहे, कीअं भंभोले करहा। अखियुनि मथे अखियो, पिड़ में पेर गठाए। चए थो तूं असल में जेको हली पियो ज़िंदगीअ में ऐं सम्झी पियो सफ़र पियो करी, तूं असल में पेर पियो घसाईं पंहिंजा, तूं हली कोन पियो। कमाल जी ॻाल्हि आहे, हलण में, सफ़र करण में ऐं पेर घसाइण में फ़र्क़ु आहे। बेमाना पंधु पेर घसाइण आहे, ऐं बामाना पंधु जेको सफ़र तव्हांखे अॻियां वठी वञे उहो चइबो आहे सफ़र। ऐं उहो इन करे आहे जो तुंहिंजे अखियुनि जे मथां जहाल जा खोपा चढ़ियल आहिनि। वॻ कि विसरिया आहे, ॿधो जीअं घाणी वई। वॻ केरु आहे? वॻ वरी अहिड़ा ई उठ ॿिया, उहो वॻ न आहे। भला अहिड़ा ई 10 उठ ॿिया अथसि, छा इहो वॻ थियो? न, वॻ माना उहा नज़र जेका तुंहिंजे अखियो चढ़ण जे करे ढकिजी वई आहे, उहा दीद, उहा दानिश, उहो विज़न, उहो आदर्श ख़्यालु जेको तुंहिंजे अखियुनि जे मथां खोपा चढ़ण जे करे। पुठियसि कुवेजन तन तबीब न गॾिया। तोसां छो थियो आहे ईअं? छो त तूं असल में तोखे तबीब मिलियो ई कोन्हे, वेद मिलियो ई कोन्हे। पुठियसि कुवेजन तन तबीब न गॾिया, ॾेई दंभ दॾनि पाण ॾील लुखियो। मां ॻाल्हि खे पर ॾिसो इन माना ॾिसो इनजी, जेको जिस्म खे दंभ ॾे उहो त छुटी वेंदा 2 ॾींहंनि में। लतीफ़ न पियो ॻाल्हि करे उहा, लतीफ़ तो ॻाल्हि करे उन कुएज जी जेको असांजे रूह खे दंभ थो ॾे, जो ख़्याल खे दंभ थो ॾे, जेको असांजे तसवरनि खे दंभ थो ॾे, ऐं जेको असांजी ज़िंदगी जे जोहर खे साड़े छॾे थो, ऐं माण्हू बचे कोन थो। उन ॻाल्हि थो करे, ॾेई दंभ दॾनि पाण ॾील लिखोयो। ऐं अहिड़ा तमामु घणा बैत अथसि जंहिं मां ख़बर थी, अंधा ऊंधा वेज
हाणे ही ॻाल्हि थो करे त ही ज़माने जो मौजूदु शऊर आहे. इहो वे जेको फ़र्दु न आहे, इहो वे जेको अकेलो माण्हू न आहे, इहो वे हिन ज़माने जी एग्ज़िस्टिंग जहालत आहे. चए थो अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़िया खाईं. खल खे ॾंभणबो आहे न, जेको ॾंभणंदो आहे खल खे उनखे चइबो आहे कुॼाड़िया, माना पूरा तबीब ॼाणी कोन थो. अंधा ऊंधा वेज खल कुॼाड़िया खाईं, असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज. तो वटि त का शइ आहे कोन. मां अॻे ई ॾुखरी आहियां, अॻे ई अभरी आहियां, मूं में अॻे ई साह कोन्हे, ऐं तूं मूंखे वरी जीआरण लाइ वरी प्यारी पियो पेज. सूरी तिनी सेज मरण तिनी मुशाइरो. त नुक़्तो मुंहिंजो इहो आहे त लतीफ़ हिन मौजूदु दुनिया जे मौजूदु सम्झ खे काफ़ी नथो सम्झे नए इंसान जे लाइ. ऐं लतीफ़ उहा सम्झ क्रिएट करे थो ॾेखारे पंहिंजे शाइरीअ में त ही दग आहे जंहिं दग सां तूं नओं माण्हू थी सघींदो. टाइम हुजे मां तव्हांखे जाम बेत ॿुधायां पिया. अॻियो नुक़्तो हलो सम्झी वियो माण्हू त पर हे काफ़ी न आहे. पोइ छा, उहो जेको लतीफ़ जो आदर्श इंसानु आहे उनजी ॿियो मंज़िल कहिड़ी आहे, ट्रांसफॉर्मेशन कीअं थी थिए उनजी. उहो माण्हू उहो आहे जेको आशिक़ आहे. बिना आशिक़ जे दरअसल माण्हू ट्रांसफॉर्म थी सघे ई नथो. बिना आशिक़ीअ जे माण्हू ट्रांसफॉर्म थिए इहो मुमकिन ई न आहे. मां सिर्फ़ु तव्हांखे ॿ थो बेत ॿुधाईंदोमांव, तव्हां उनजी ट्रांसफॉर्मेशन ॾिसो. कमाल केॾो सादा मिसाल आहिनि ज़िंदगी जा आम. असां मां हर को लॻे ज़रूरु थींदो आहे. सदियुनि खां बि ॾिसे कंहिंखे ख़बर अंदाज़ो थियो त अहिड़ा मिसाल ॾिबा आहिनि शाइरी में. दुधा तूं न धई. दुधो चइबो आहे कोयलनि खे. जेके कोयला हिनखे चइबो आहे दुधो. लाड़ जी ॿोली आहे त इन करे हिते उत्तर में असां घटि इस्तेमालु थींदी आहे. दुधा तूं न धई. उहो जेको धवण में जेको कोयला पिया आहिनि जेके ॿरनि था, चए थो लतीफ़ साईं उनखे दुधा तूं न धई. हाणे दुधो खे कहिड़ी शइ आहे जेको ॿरे नथो, कोयलो. दुधा तूं न धई, आग ओॾो न वञी, उलाज इश्क जा सेता तूं न सही, उभो ईअं चवी ऐं आगड़ियो आहियां. तूं वरी दवा पियो करी आगड़ियो. हाणे हिते कमाल थो. आशिकी यमन कलाम जो पैदा लतीफ़ आशिक़ खे, इहो मुंहिंजी ओरिजिनल तहक़ीक़ आहे, मूं पंहिंजे किताब में लिखियो आहे त लतीफ़ रूए ज़मीन जो वाहिद शाइर आहे जेको आशिक़ खे या माशूक़ खे जेको बि इश्क जी निस्बत आहे उनखे सूंहों करार ॾिए थो. इहा नई ॻाल्हि आहे. तव्हांखे न मिलंदी शेक्सपियर में, गोइटे में, तव्हांखे होरेस में, तव्हांखे बोलो में, तव्हांखे होमर में, तव्हांखे रूमी में, किथे बि न मिलंदी. उहो सूंहों हुजे. दुधा तूं न धई, आग ओॾो न वञी, उलाज इश्क जा सेता तूं न सही, उभो ईअं चङी ऐं आगड़ियो आहियां. पोइ छा करे भला, चए थो त सिर सांदाण करे. हाणे शर्त ॿुधियो न, सिर आशिकी शर्त ॿुधियो रहिया. सिर सांदाण करे पुछ घर लोहार जो. लोहार जो तूं पुछ बि न. आशिक़ थियण त अञा तमामु परे जी ॻाल्हि आहे. लोहार जो घर में न पुछजांइ हुनजो, हुनजे दस न पुछां पतो. छो त तुंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे. सिर सांदाण, ऐं सांदाण जी माना सम्झो था जंहिंजे मथां रखे ढकण बि आहिनि. हा, सिर सांदाण करे पुछ घर लोहार जो, ढकनि हेठि धरे मान गॾी नई रुक सी. जॾहिं तोखे ज़िंदगी जा आशिकी जे पंध जा धक लॻंदा ऐं पोइ तो में ऐं रुक में फ़र्क़ु न रहंदो, तॾहिं तूं आशिक़ थींदे. ट्रांसफॉर्मेशन. हलो आशिक़. पोइ आशिकी जी छा का आशिक़ जी का मख़सूस मंज़िल आहे. आशिक़ थी वियो माण्हू भला. लतीफ़ जी इहा इन में ॾिसो न, असांखे ॿुधाइणो पवंदो. तहक़ीक़ इहा आहे त असांखे ॿुधाइणु लतीफ़ छा में निरालो आहे दुनिया में. इन शइ में निरालो आहे. अहिड़ी ॻाल्हि रूए ज़मीन ते कंहिं न कई आहे. कहिड़ी त आशिक़ हुजे ऐं उनजी का मंज़िल ई न हुजे. इहा कहिड़ी ॻाल्हि आहे. लतीफ़ वटि आशिकी मुसलसल सफ़र जो नालो आहे. उनजे साम्हूं मंज़िल हिकिड़ी हेठि शइ आहे. मंज़िल हिकिड़ी तमामु हिकिड़ी ख़सीस शइ आहे. ऐं तव्हां ॾिसो त ससुई जा 5 ई सुर ईअं आहिनि. मूंखे जाम बेत ॿुधाए सघां थो. मां मुनो हाफ़िज़ लतीफ़ जो मां तव्हांखे सुणी ॿुधाए सघां थो की तव्हां खणंदा. टाइम कोन्हे. हलो नेक्स्ट टाइम ॾिस. पर त मां ॻाल्हि पूरी थो कयां त तव्हां ॾिसंदो त दरअसल सफ़र मुसलसल. उमिरि सभु इश्क सी पुनूं जे पुछनि. उमिरि सभु इश्क जी. हाणे जे हिते को ॿियो शाइर हुजे हा वॾो ई सही, पर लतीफ़ जे पाए जो न हुजे हा त लफ़्ज़ मटाए हा. असुल राज़ हिकिड़े लफ़्ज़ में आहे. सही बैत जो. उमिरि सभु इश्क सी पुनूं जे रसन न, पुनूं जे पुछनि.
छो त हुन जे दफ़्तर में इहा ई मंज़िल आहे त जेकॾहिं आशिकी में तव्हां उन जूं पुछाऊं कंदा रहो ऐं उहो सफ़र दर सफ़र कंदा रहो त इहा ई तव्हांजी मंज़िल आहे, ॿियो तव्हांखे खपे छा? उमिरि सभु इश्क सी पुनूं जे पुछनि, रीस रेज़ालियूं तिन सी कुॼाड़े लए कनि, वॾा ताल तिन जा मार्ग जे मरनि। इन में ख़ुदि क्यासीअ जो दाहूं करण जो पिटको करण जो त को सुवाल ई कोन्हे, छाकाणि त इहा ई मंज़िल आहे माण्हू खे मिली वई। ऐं ट्रांसफॉर्मेशन तव्हां ॾिसंदव त पुनूं ऐं ससुई पंधु करे 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 आख़िर में चए थी छाजो पुनूं खां उहे बेनियाज़ थी वञे। जेका मूं ॻाल्हि चई त उहो लिबरेट थी वञे, पुनूं थी करियां आऊं पिणु पुनूं पाण। हाणे पुनूं का ख़ारिजी शइ कोन रहियो आहे, हाणे पुनूं हिकिड़ी मक़ाम आहे, हिकिड़ी सतह आहे, हिकिड़ी लेवल आहे जेका हुनजे अंदरि में मौजूदु आहे ऐं उहो हर वक़्तु महसूसु थी करे त पुनूं त इहो जेको मूंखे मिलियो, बाक़ी ॿियो पुनूं छा हुजे हा। ऐं तव्हां ॾिसंदव त सुहिणी में मिसाल तौर सुहिणी सॼी हिकिड़ी बज़ाहिर हिकिड़ी ज़ाहिर नाटक आहे, ड्रामो आहे, पूरो हिकिड़ो शाइरी जो हिकिड़ो पूरो अंदाज़ आहे, जंहिंमें निणान वॾी जेका आहे उहा साड़िली दरिया में चाढ़ो, कचो घड़ो विझणीसि, धोखो करे हिन ख़बर पई त हाणे छा कयां, चई जेको थियो ख़ैर जी ॻाल्हि आहे, टपी थी पवां, सभु थी वियो। हिकिड़ो ई बैत आहे सुहिणी में। ऐं मां अॻे दफ़े अकबर असां कचहरी बि कई, लतीफ़ साईं जे हर सुर में हिकिड़ो ई राज़ जो बैत आहे बेसिकली, जंहिंखां उहो घुसी वियो उहो सम्झ न ईंदो पूरो। ऐं उहो तव्हां ॾिसंदव सुहिणी में मिसाल तौरु ईअं त घणा बैत अथसि, पर उहो बैत आहे मिसाल तौरु हाणे हिन बैत में ॾिसो, छाजो मेहार खां न मिली सघी, छाजो मेहार खां अॻु में मरी वई, छाजो कचो घड़ो हो, छा दरिया में चाढ़ो, छाजी छाओ, चए थी वञा कीन वरी हूंद रे चई रही रहां। माना रसी वई आहियां, पुनूं साम्हूं बीठो आहे, मां मिली सघांसि थी, वसल मुमकिन आहे पर ईअं नथी कयां। वञा कीन वरी हूंद रे चई रही रहां, तूं ई पासे दोस्त जी माॻे पवां मरी। हुन जी जिते दूही दुखे पई पने किनारे ते, जे उते मूंखे जाइ मिले त मां इन ख़ुशी में ई मरी पवां, हूअं आम तरह। पर हीअ त आम तरह न आहे न, विसारा कमाल कहिड़ी ॻाल्हि आहे, चए थी राज़ जी ख़बर इहा पई अथमि त विसारा फ़िराक जे सॼी ॻाल्हि, जेको विछोड़े में आहे उहो वसल में न आहे। तेलाही तरी मुंहुं गिनियो मोटियो वञा, बसि इहो जेको ॾिसी मोटां पई, इन में मूंखे विसाल थियो आहे, इहो ई काफ़ी आहे, इहा ई आहे। छो त उन खां पोइ सफ़र ख़तमु थी वेंदो आशिकी जो ऐं मुसल सफ़र। ऐं तव्हां ॾिसंदव त रामकली जा सुर आहिनि, सामूडी आहे, तमामु घणा शयूं, इहा ट्रांसफॉर्मेशन सफ़र दर सफ़र आहे। ठीकु आहे, भला जेका लतीफ़ जी जेका उन किरदार जी ट्रांसफॉर्मेशन आहे त उहे जहान जे मौजूदु सम्झ ते इक्तफ़ा नथो करे, नओं थो सम्झ पंहिंजी ॾाढ करे, उहा सम्झ न मिलंदी सवाइ आशिकी जे, उहा आशिकी मिलंदी कोन सवाइ क़ुर्बानीअ जे ऐं पंध जे, ऐं उन आशिकी जो की मंज़िल का बि न आहे सवाइ सफ़र जे, सभु सही। ऐं इन में हू कैरेक्टर ऐं किरदार इंसान लिबरेट थी थो वञे, जंहिंखे ॿाहिरीं शइ जी ज़रूरत ई न आहे। पहिरें पुराणा खेथला किरदार साॻियो ई आहे, शिकलियूं मटियल माहौल जो। पहिरें पुराणा खेथड़ा सुका मुंहं संदन, हे छा आहे? अच्छा, लतीफ़ जमालियात त ॻाल्हि कई, मुंहिंजी उन किताब में जमालियात में लिखियो आहे। लतीफ़ जे कंहिं बि सुर में को हसीन माण्हू जो तस्वर आहे त हीअ वाह जी सुहिणी हुई, हू वाह जो हसीनो, हुनजो हुस्न ॾिसिजो, हीअ आहे जमालियात हुनजी। लतीफ़ जी जमालियात छा आहे? लतीफ़ जी जमालियात हू त ॾिसे थो खाउड़ियुनि में, रामकली जे जोगियुनि में, हू त ॾिसे थो जमालियात। लतीफ़ वटि फिज़िकल माना में का माना रखे कोन थी। लतीफ़ जी पूरी जमालियात कॉग्निटिव आहे। हाणे अचो मिसाल तौरु हुनजो हुस्न ॾिसो, वरी हुनजो वण ॾिसो, हुनजो कैरेक्टर ॾिसो, छा थो मिलेसि। पहिरें पुराणा खेथड़ा, हाणे पहिरें में पुराणा खेथड़ा जो मतिलबु न जुती का हुन मतिलबु आहे, मतिलबु त एॾो त हू पंहिंजी ज़ात खां आजा आहिनि, एॾा त ग़रीबुल हाल आहिनि बज़ाहिर ज़माने जे ख़्याल खां। पहिरें पुराणा खेथड़ा सुका मुंहं संदन, पोइ छा अथनि, सा जूई डोरे आया सुहा जित मुंझनि। वाह, इहो दर्जो, इहो मक़ाम, इहा जमालियात हुनजे किरदार ऐं हुनजे वण जी, हुनजी सम्झ शनास जी, अकुल ऐं हुनजी दानिश जी। सा जूई डोरे आया सुहा जित मुंझनि, ॻुझा ॻुझूं कनि त्यां पराए बंद जो। इहो ऐं छा थो मिलनि, भला हलो इहे सॼी भॻत कयूं, सॼो कुझु थी, सही ट्रांसफॉर्मेशन थी। मां वरी थो चवां, लतीफ़ जो सुर पहिरियों कल्याण,
ऐं लतीफ़ जो सुर बज़ाहिर रिसाले जी तरतीब वारा छा बि रखनिसि, जेको मुंहिंजी तरतीब पंहिंजी आहे, जेको लतीफ़ जे उन तसवराती इंसान जी ट्रांसफॉर्मेशन आहे उहा कल्याण खां शुरू थी वरी कल्याण ते तंग थी करे। कैफ़ धारा कोई जिए को न जहान में, ऐं इहो को थोरी को लफ़्ज़ आहे हिकिड़ो, इन ते एपिक्यूरियन फिलासफ़ी आहे पूरी, हिन सां कुझु बि न आयो आहे। ऐं उन फ़लसफ़े ते दुनिया जी तारीख़ में अलाए केतिरो लिखियलु आहे, मां उन ते ॾाढो ऐं मां क़ौम पर सफ़ा बि न आहे हिन मामले में, दारू भर हुनखे पेश कयां। हीउ वाक़ई हिन जे इन तसवर जे साम्हूं जी जाइ न आहे। मां हीअ बैत पढ़ी ॻाल्हि पूरी थो कयां पंहिंजी। छा थो मिले उन्हनि खे? हीउ सॼो सफ़र जुस्तजू, मिसाल तौरु हीउ जेको हिनजो किरदारु आहे एॾो मुतहरिक आहे। जीअं सो हरण हुमा, हुमो मिसाल थो ॾे, जीअं सो हरण हुमा। हाणे इहे ॿ मिसाल कहिड़ा थो ॾे। हिकिड़ो हरण आहे ख़तन इलाइक़े जो, जंहिंजे दुन में मुश्क हूंदो आहे ऐं जंहिंखे ख़बर न हूंदी आहे त इहो मुश्क मुंहिंजे दुन में आहे, पोइ हू पंहिंजे दुन जे मुश्क जे ख़ुशबू जे सहर में ॻोल्हींदो आहे, काइनात सॼी में डोड़ंदो आहे, इहो किथे आहे? उहा ख़ुशबू त ॿाहिरि त हूंदी कोन्हे। पोइ हू डोड़ी फाए थी किरी पवंदो आहे ऐं मरी वेंदो आहे। तस्वर आहे ॾंद ठाहे त छो न ॿाहिरि त हूंदो कोन्हे। ऐं हुमा पखी बि हूंदो आहे, हुन जी ॻोल्हा हूंदी आहे कंहिं पंहिंजे उन शइ जी, ऐं उहा त काई हूंदी कोन्हे सवाइ हुनजे अंदरि जे। ऐं उहो बि नेठि लतीफ़ चए थो, जीअं सो हरण हुमा सरगर्दान संसार में। तव्हां पुछो था न त लतीफ़ जो आशिक़ जेको आहे उहो छो बसि करे नथो वेहे, छो नथी सुहिणी बसि करे वेहे, छो नथो सामूंडी वारो किरदारु बसि करे वेहे, छो नथो सरीराग वारो किरदारु बसि करे वेहे, छो नथो हिन जी खंभा जी जमालियात छा आहे, हीअ छो नथी ससुई बसि करे वेहे, छो नथी मारवी कंप्रोमाइज़ करे, ऐं छो नथी हुन पंहिंजी ज़िंदगी ते सभु करे? सबबु छा आहे? लतीफ़ जवाबु ॾिठो त इहो तहरुक आहे हुनजी सिरिश्त में आहे, हुनजे रूह में आहे तहरुक। जो सबबु छा आहे? हुन जवाबु थो ॾे त जीअं सो हरण हुमा सरगर्दान संसार में, हू पखु न खोड़े पटसी, हू पखी जेको आहे हुमा। जीअं सो हरण हुमास। तव्हां पुछो था त हे बसि करे छो नथी वेहे ससुई? जवाबु ॿुधो, चए थो त जीअं सो हरण हुमा सरगर्दान संसार में, हू पखु न खोड़े पटसी, ही धड़ सिर धरे न सा, जेकस तिन मुला ससुए सूर पिराया। हू जेके ॿ किरदार जे पेश कया अथई, हीअ बि ईअं ई आहे, हीअ बसि करे न वेही सघंदी। ऐं पोइ सॼी ॻाल्हि करण खां पोइ मिसाल तौरु अचो खावड़ी मां हीअ बैत हुनजो छा थो मिले, घणा बैत आहिनि, मां हिन बैत ते था कयां त भला छा थो मिले हिननि खे। ही डी क्लास थियणो, मिसाल तमाची डी क्लास थियो, तमाची चाहे आहे छा न माणे सघे आहे, भला मारवी चाहे आहे त छा न माणे सघे आहे उमिरि जे उन कोट में। भला हे जेके ॿिया किरदार आहिनि सभु फिटी था कनि, इहे न कनि कुझु ॿियो कनि, छा न माणनि आहे। लतीफ़ चए थो हाणे ॾिसो त जेको हीउ किरदारु आहे जंहिंजी मां कैफ़ जी ॻाल्हि थो कयां, उन्हनि खे छा थो मिले। हू चए थो बाबू माना तव्हां जेके माण्हू ज़माने जे ख़्याल खां कामयाबु थी सघनि था, कामयाबु लिखिया वञनि था माण्हू, बाबू अच्छे कपिड़े वारा, चए थो बाबू बेखारी थिया। इन ट्रांसफॉर्मेशन में, इन पंहिंजी सॼी ज़ात जी नफ़ीअ में, इन आशिक़ीअ सफ़र में हे किरदारु छा कयूं? बाबू बेखारी थिया। जेके हुया बाबू ऐं बाबू थी सघिया थे ज़माने जे ख़्याल खां, उन्हनि पंहिंजी ट्रांसफॉर्मेशन में पाण खे बेखारी करे छॾियो आहे, फ़क़ीर करे छॾियो आहे। छा था पोइ छा मिलियो? भला पोइ छा मिलियो? चए थो बाबू बेखारी थिया, भनी छॾियाऊं भाण। पहिरीं छा कयूं? पहिरीं त फ़क़ीर थिया, भाण माना अना, पोइ पंहिंजी अना खे भॻूं, थां भॻूं अना जो, पंहिंजी अना खां लिबरेट थियणु वॾो मक़ाम आहे, इहा वॾी रुकावट आहे। बाबू बेखारी थिया, भनी छॾियाऊं भाण। हाणे थिया नांगा, फ़क़ीर अथनि त का शइ कान बि, हाणे बाक़ी छा बचियो हुन वटि? चए थो नांगनि वटि नींहं जो निसोरो निधान, निधान माना ख़ज़ानो। हिननि वटि नींहं जा ख़ज़ाना आहिनि, नांगनि वटि नींहं जो निसोरो निधान। ऐं हीअ सिट त बेमिसाल आहे, कमाल आहे। त छा थो मिले उन्हनि खे? चए थो सरखंड जिनी साण। सरखंड उहो वणु आहे जंहिंमें चंदन थींदो आहे, जंहिंमें मुश्क थींदो आहे, जंहिंखे लतीफ़ साईं घणो ॻायो आहे खंभात में, जंहिंखे बुखारी साहिबु आखूं टाखूं सरखंड छाखूं उनजी सिट खई आहे। सरखंड भला ऐं सॼो खंभात अथसि त उन मां टारी मिले, चक मिले भला काफ़ी आहे। हिते चए थो त हिते इहे फ़क़ीर नांगा पंहिंजे अंदरि में उहे वण खयो पिया हलनि। सरखंड जंहिंजे हिकु चक जी तमन्ना में माण्हू जी उमिरि गरी वञे त इन टारी मिले, को ज़रो मिले भला इन माना ज़िंदगी में अलामती माना में। चए थो सरखंड जिनी साण
आउं न जीअंदी उन रीअ इहो मक़ाम आहे। त ईअं लतीफ़ इन माना में मां सम्झां थो दुनिया जो मुख़्तलिफ़ शाइर आहे ऐं लतीफ़ खे छो आम करणु खपे हू पाण चई वियो आहे पंहिंजे बारे में। मां हुन बैत ते ॻाल्हि पूरी थो कयां त विझ वाट हड़ुअनि ते मए खाने जी माक, ही कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं अकबर साहब आख़िरी बैत आहे, विझ जो ही गौर सां ॿुधो, विझ जो हिन में तमामु कमाल जी रम्ज़ रखियल आहे, हिन बैत में रम्ज़ रखियल आहे। विझ जो वाट हड़ुअनि ते मए खाने जी माक, जेका जंहिं ते माक पए उहो ख़ासि न हुअणु खपे। ख़ासि ते कमु करणु अटे ते डिंगरी अटो वारणु आहे। ख़ासि माण्हुनि ते कमु करणु माना डिंगरी ते अटो वारणु, निकिरंदा ई कोन, कमी न ईंदा, वेठा हूंदा। लतीफ़ चए थो आम जे मथां खे झलियो, आम माण्हुनि खे झलियो, विझ जो वाट हड़ुअनि ते, पर जे आम खे वरी माक बि आम हुजे पोइ कहिड़े कम जी। माक माना ख़्यालु, शऊर, सम्झ, जे माण्हू बि आम ऐं ख़्याल बि आम पोइ कहिड़े कम जा, पोइ छा थियो न मां। लतीफ़ जी ट्रांसफॉर्मेशन जो कमाल इहो आहे, हू चए थो जेको माण्हू हुजे उहो आम हुजे, जेको हुनजी माक पए हुनजे मथां ॾाह जी सम्झ ख़्याल जी किरदार वण जी शऊर जी, उहा आम न हुअणु खपे। विझ जो वाट हड़ुअनि ते मए खाने जी माक, पोइ छा थींदो, थींदी सुध सभु कहीं। हाणे लतीफ़ इते वरी हिन बैत में चवनि सूफ़ियुनि जो वास्तो ई न आहे ज़माने सां। लतीफ़ जो समाज सां तमामु गहरो तालुक आहे। हू इंसान जी ट्रांसफॉर्मेशन खां पोइ अचे थो ज़माने जी ट्रांसफॉर्मेशन ते, छाकाणि त हू सम्झे थो त ज़माने जी ट्रांसफॉर्मेशन उन नए आदर्शी इंसान खां सवाइ थींदी कोन। उहो नओं इंसानु हूंदो त पोइ ज़मानो बदिलबो ऐं उनजो राज़ थो ठाहे ॿुधाए त विझ जो वाट हड़ुअनि ते मए खाने जी माक, थींदी सुध सभु कहीं, हंधि हंधि पवंदी हाक, पिरह जा पियाक जुसे अंगण आया। महाभारत में लिखियल आहे, सिंध जा माण्हू असुर जो शराब पीअंदा आहिनि, निंड उथी, पिरह जा पियाक, हा, पिरह जा पियाक जुसे अंगण आया। ऐं मां छा कयां, जो अॻियो बैती जो हिसो आहे जो जुसे अंगण आया, जुसे अंगण आया त सरो कंदा सुञ। जॾहिं हुननि खे शनास अची वई त हे छा आहे, हे माक छाजी हुई, हे माक हुई इन शइ जी, सम्झ जी अलामती माना में नए किरदार जी। जुसे अंगण आया सरो कंदा सुञ, छा सीन सिटे, साई थींदियनि उञ सुकी वेंदी आहे। लतीफ़ तस्वर ॾिसो, तड़प सुकी वेंदी आहे, आदर्श सुकी वेंदा आहिनि, ख़्वाब सुकी वेंदा आहिनि, ख़्वाहिश सुकी वेंदियूं आहिनि। लतीफ़ चए थो त हिन खां पोइ छा थींदो त साई थी, पंहिंजी बेशना सां ख़बर ई कान्हनि। हाणे हू उन क़ाबिल थिया आहिनि जॾहिं ख़बर पई आहे हुनखे त जुसे अंगण आया त सरो कंदा सुञ, पोइ छिंदा का बि शइ कोन पीअण जे लाइ, जेको हूंदो सभु पी वेंदा। जुसे अंगण आया सरो कंदा सुञ, साई थींदियनि उञ, पोइ छा चवंदा ही पीतो हू आणकी। सामईन, लाखिणे लतीफ़ जी लाफ़ानी शाइरीअ बाबति मोहतरम जामी चांडियो जो लेक्चर पेश कयो वियो। उमेद त ही प्रोग्राम अव्हांखे पसंदि आयो हूंदो। प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन